वापसी जी कॾहिं तयारी आहे? मां त चवां थो त अॼु वञा, ॿियो ॾींहुं न थिए। ॻोठ ॾे सभु ख़ैरु हुयो? हा। जेकॾहिं छोकिरा तोखे मिली वञनि त उन्हनि सां माई ढकणीअ जी ॻाल्हि न कजांइ, न त उहे छोकिरा परेशान थींदा। गुंगो आहीं, वसायो त इहा ॻाल्हि बर्दाश्त ई न करे सघंदो। राजन, तूं चवीं थो त ॻोठ ॾे ख़ैरु आहे, पर तुंहिंजे चहिरे मां नथो लॻे त को ख़ैरु हूंदो। मोर मां परेशान इन जे करे आहियां त काको होतू काकी खैरी ऐं नाज़ा खे शहर वठी आयो आहे, ऐं हू मूंखे हिते बि कोन मिलिया आहिनि। छा बाबाई अम्मा हिते आया आहिनि? हा पर न ॼाण त अम्मा ऐं बाबा लाइ कहिड़े हालनि में हूंदा। पाॾा पोइ बि असां खां वधीक कुझु हूंदा। न वञे तुंहिंजो सिर, इहा किनी शिकिल करे साड़े छॾी। मूं ग़लती कई, मूं वॾी ग़लती कई। इन्हनि खे मोर जो ॾसु ॾेई। मुंहिंजे मोर जो ॾसु ॾंडी आहे न त हू हितां निकिरनि बि कोन। तूं छा थो सम्झी त हू मोर खे पाण सां गॾु वठी वेंदा, या इहे कमीना हिते ई रहंदा? आमाद ओ ॿाहिरि जान घणो वक़्तु शहर में कोन रही सघंदा। मां सोचां थो त चाचा आई सोट सभा खां वञी माफ़ी वठी अचां, पर हिन मोर हूंदे मुंहिंजी दिलि ई कोन थी चए त मां हुन घर में पेर रखां। अहमद, जेसि ताणी तूं पंहिंजो पाण में बदिलाव न आणींदे न, तेसि ताणी तुंहिंजो चाचा तोखे कॾहिं बि क़बूल न कंदो। मुंहिंजी सॻी सोट मूंखां नफ़रत थी करे जेकॾहिं मां सॼो सोन थी पवां न, त बि इहा मुंहिंजी कॾहिं बि कोन थींदी। हा गुंगा चवे पई त मुंहिंजे गुंगे खे घणो प्यार ॾेई छे। सोप सीरियल मोहब्बतुनि जो माग तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।